सोभोदेरो शहर में बदमनी खिलाफ शागिर्द बे रोडन ते निकिरी आया। निटाणो समेत प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। ख़बर मूजिब गवर्नमेंट डिग्री कॉलेज सोभोदेरो मां हफ़्तो अॻु इंटर डे शागिर्द साबित अली चन्ना जी सीडी मोटरसाइकिल चोरी थियण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां डिग्री कॉलेज सोभोदेरो खां प्रेस क्लब सोभोदेरो ताईं निटाणो समेत मार्च करे रैली कढी तालके प्रेस क्लब सोभोदेरो वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। डिग्री कॉलेज सोभोदेरो जे शागिर्दनि साबित अली चन्ना, अदील सोलंकी, मौज़म शाह, शकील भंबरो, सैयद अहसन शाह ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त गाॾी चोरी थियण खे हिकु हफ़्ते खां वधीक टाइम गुज़री वियो आहे। पुलिस रोज़ानो सखणा आसरा ॾेई रही आहे। हुननि आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी खरपुर ऐं एसएचओ सोभोदेरो मोहम्मद हाशिम हिकिड़ो खे अपील कई त जल्द असांजी मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी वञे ऐं बदमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची